डॉक्टर डेविड श्वार्ट्ज पंहिंजी किताब में लिखियो आहे त हाउ टू चेंज डिफीट इनटू सक्सेस, यानी असां शिकस्त खे कामयाबी में कीअं तब्दील करे सघूं था। हुन ॻाल्हि की आहे त जेको फेल्यूर इज़ द पार्ट ऑफ लाइफ बट नॉट द एंड ऑफ लाइफ, कि नाकामी ज़िंदगी जो हिस्सो आहे, ज़िंदगी उते ख़त्म कोन्हे थी। यानी असांखे ज़िंदगी में जेके मौक़ा मिलनि था असां हुन में कोशिशि करियूं था, जेकॾहिं असां नाकाम थी वञूं था, शिकस्त था थी वञूं था, त हुन में दिलि शिकस्त न थियणु खपे। असांखे जेको फ्यूचर प्लानिंग्स आहिनि उन्हनि ते वर्कआउट करणु खपे, ऐं जेका असांखे शिकस्त मिली उन ते असांखे वर्कआउट करणु खपे त कहिड़ा रीज़न्स हुआ, कहिड़ा कारण हुआ, कहिड़ा सबब हुआ जिनजे करे असां जेको आहे सो फॉल डाउन थी वियासीं, असांजी शिकस्त मिली। त उन्हनि खे जेको आहे सो ओवरकम करण खां गॾोगॾु असांखे पंहिंजी कामयाबी मिली सघे थी, ऐं उनखे असां स्टेपिंग स्टोन वठूं, यानी उनखे असां पॉज़िटिव वठूं कि असां वटि अञा लाइफ आहे, चांसिस आहिनि, अपॉर्चुनिटीज़ आहिनि, उन्हनि खे अवेल कजे। ऐं प्लस में जेके आउं ग़लतियूं करे आयो हुउसि पास्ट में, उहे आउं वरी ॿीहर रिपीट न कयां, त जीअं उन नाकामी हिकिड़ो हू पंहिंजो छा कंदा आहिनि कि हू पंहिंजी हिकिड़ी पॉज़िटिव अप्रोच ठाहींदा आहिनि, या उनखे पॉज़िटिव स्टेपिंग स्टोन वठी करे कामयाबी ॾांहुं वधंदा रहंदा आहिनि। ऐं उन खां पोइ हू पंहिंजे पाण जी शख़्सियत ते कमु कंदा आहिनि कि मुंहिंजी शख़्सियत में कहिड़ियूं नेगेटिव पॉइंट्स आहिनि, या मूं जेको प्लान ठाहियो हुयो उहो प्लान छो नाकाम वियो, उन में कहिड़ा जेके हुआ फ्लॉज़ हुआ, फिटफॉल्स कहिड़ा हुआ, त हू उन्हनि ते वर्कआउट करे स्टेपिंग स्टोन ठाहींदा आहिनि। ऐं उनजे माना हिकिड़ो खणी चइजे त हिकिड़ी उन्हनि खे गाइडलाइन मिली वेंदी आहे त इहे शयूं असांखे रिपीट न करणु खपनि, या इन्हनि शयुनि खे अवॉइड करे ओवरकम करे असां पंहिंजी कामयाबी रस्ते ॾांहुं वधी सघूं।